नाज़रीन प्रोग्राम एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। असां वक़्फ़े खां अॻु में ॻाल्हाए रहियासीं हिकु कोऑर्डिनेशन कमेटी जो अॼु इजलास थियो आहे ऐं सिंध जे क़ौम परस्त ऐं सियासी पार्टियुनि उनखे कमेटी खे रद्द कंदे इनखे सिंध जे विरहाङे जो बुनियादु करार ॾिनो आहे। दुदा साईं, अवां हिन कमेटी जे शुरूआती ॾींहंनि खां वठी हींअर ताईं उनखे गहरी नज़र बि रखियो वेठा आहियो, उन अवां रिपोर्ट बि कयो पिया, अवां उन ते लिखियो बि आहे। बुनियादी तौर ते आख़िर अवां कीअं छा था सम्झो त सिंध हुकूमत छो भला सिंध जी आवाम खां इहो लुकाए पई, या उनखे इहो मतिलबु उनखे महसूस ई न पई कराइण ॾिए त उन सिंध जे माण्हुनि खे ख़दशा आहिनि, या इन जा के TORs कहिड़ा आहिनि, कहिड़नि बुनियादनि ते हीअ उन कमेटी में शमूलियत कई आहे, मुसलसल तरदीद करण जे बावजूदु हीअ कमेटी में शामिलु थिया आहिनि। अवां छा था सम्झो त सबबु कहिड़ा आहिनि जो आख़िर सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि जा के ख़दशा आहिनि उनखे दूर न पई करे? जेके पैदा थिया आहिनि उन हिकिड़ो बुनियादु इहो जो ॻुझो रखियो वियो, शुरू में रखियो वियो। 2 गॾिजाणियूं थियूं, 3 गॾिजाणी पोइ हिकिड़े एंकर जेको आहे उन अची अनाउंस कई, उहो प्रेस कॉन्फ्रेंस थी CM हाउस में, CM साहिबु तरदीद कई। उन खां पोइ इस्लामाबाद विया, अॼोकी इजलास सॼो ॾींहुं मीडिया चवंदी रही, अॼोकी मीटिंग थी। हाणे 2 मिंट थिया आहिनि त नासिर शाह साहिब जो जेको बयानु आहे उहो आयो आहे त वाक़ई मीटिंग थी आहे, यानी सॼो ॾींहुं मीडिया पंहिंजी मर्ज़ी सां हलायो, सभिनी हैंडल कयो। लिकाइण जे करे ख़दशा पैदा थिया आहिनि, सभ खां वधीक थियनि था, त ख़बर न आहे त बैकग्राउंड में कहिड़ी खिचड़ी बचे पई। यकीन डॉक्टर कादर मंगसी साहिबु साईं शाह मोहम्मद शाह ॿिया टिया जेके जिन ख़दशनि जो इज़हार कनि पिया, इहे सिंधी माण्हुनि जा ख़दशा आहिनि ऐं उनजा जाइज़ आहिनि। ज़ाहिर माण्हू धरती सां प्यारु कनि था, पंहिंजे वतन आहे हुननि जो, तंहिं करे माण्हू चवनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि जे वोटनि ते चूंडिजी आई आहे, तंहिं करे उहा क्लियर हुजे त हुन डायलॉग कहिड़ा पिया कनि। यानी आइनी इदारनि जी मौजूदगी में जॾहिं तव्हां वटि सभु आहे त यानी पाणी जे गिलास जे हिकिड़े फुड़े खां वठी तव्हांखे सुई धागे ताईं सूबनि ऐं वफ़ाक़ विच में मामला कीअं निबेरबा, उहो सभु तव्हां वटि आइन में मौजूदु आहे। का गुंजाइश कोन्हे। 18वीं तरमीम में तव्हां जेके रहियल खामियूं हुयूं दूर करे छॾियूं। ॿी ॻाल्हि त अगरि किथे टकराव थिए थो त वरी आइनी फोरम मौजूदु आहिनि, CCI मौजूदु आहे, क्लिनिक मौजूदु आहे, 4 इदारा 5 इदारा मौजूदु आहिनि। तव्हांजो वेंदे 2 खातो हिकिड़ो वफ़ाक़ी आहे, सूबाई प्रॉम्प्शन कोऑर्डिनेट हिकिड़ो डिपार्टमेंट मौजूदु आहे, ऐं राब्तनि लाइ सूबाई वफ़ाक़ जे विच में यानी डिपार्टमेंट मौजूदु आहे, उनजो सेक्रेटरी मौजूदु आहे, उहे मिनिस्ट्रियूं मौजूदु आहिनि। इहे सभु शयूं हूंदे बि हिन क़िस्म जी पॉलिटिकल या बुनियादनि ते या कंहिं वफ़ाक़ ऐं सूबे विच में कमेटी ज़रूरत महसूस छो थी। पीस पार्टी खे इहो फ़ाइदो वठणु खपे आहे हिन मंझां त हू इहे सॼो इशूज़ जेको आहे उहो सिंधी माण्हुनि रखणा छा कोन, वोटर ई न कंदो। पीपल्स पार्टी जा ॿिया ॻाल्हि बि चवनि पिया त इहे फ़क़ति हिकिड़ी कोऑर्डिनेशन कमेटी आहे जेका वफ़ाक़ जी हिकु इदारा वफ़ाक़ जा प्रोजेक्ट्स आहिनि उनजी निगरानी कंदी। अवां सम्झो पिया त इहा फ़क़ति इन वफ़ाक़ी प्रोजेक्ट्स ताईं महदूद रहंदी आहे कोऑर्डिनेशन कमेटी ठही छो, जॾहिं इदारा मौजूदु आहिनि पोइ छो ठही? आइनी इदारा मौजूदु आहिनि, वफ़ाक़ी जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि खे हैंडल कीअं कबो उहो बि आइन में तव्हां वटि क्लियर आहे। कंहिं प्रोजेक्ट जे कम ते सुस्त रफ़्तारी थिए थी उहो बि तव्हां मौजूदु आहे। CCI जा मीटिंगूं थियणु खपनि, उते तव्हां जेकॾहिं तव्हांजी का शिकायत आहे तव्हां उते रखो। एकलिक मीटिंग थियणु खपनि, ॿियूं मीटिंग थियणु खपनि। कमेटी ठाहिण जो मक़सदु ई इहो आहे, बुनियादी इहो आहे त हिते जा माण्हू या ही जेके सिंध दोस्त माण्हू उहे सम्झनि था त शायदि सिंध जी चूंडियल हुकूमत ही पीस पार्टी जे ख़िलाफ़ु न आहे। अलाए छो पीस पार्टी वारा सम्झनि था त हीउ जेको प्रेशर आहे उहो असांजे ख़िलाफ़ु आहे। माण्हू त सपोर्ट था ॾियनि त तव्हांजी हिकिड़ी हुकूमत आहे, तव्हांखे अख़्तियार आहे त तव्हां सूबे जे अंदरि पंहिंजे आइनी तौरु ख़ुदि मुख़्तियार हुजो ऐं सिंध जे अंदरि राज कयो। सिंध जो माण्हू जेको तनक़ीद करे थो उहो पीस पार्टी ते बुनियादी तनक़ीद कोन थो करे, तनक़ीद वफ़ाक़ ते थो करे त तव्हां सिंध मुदाख़िला छो था कयो। पीस पार्टी खे त हितां जी जेका मुखालफ़त आहे या जेका सिंधी माण्हुनि जी या सिंध जे माण्हुनि जी जेके ख़दशा आहिनि इन खे त ख़ुदि पंहिंजो फेवर में सम्झणु खपे। त हीउ जेको डॉक्टर कादर मंगसी साहिबु APC सॾाई, शाह मोहम्मद शाह सॾाई, ॿियनि सॾाई, अयाज़ लतीफ़ अली जो मौक़फ़ आयो ॿियो, इहो सॼो प्रेशर असांखे वफ़ाक़ खे आॾो रखणु खपे त भई हीअ इलेक्टेड हुकूमत आहे, तव्हां डिस्टर्ब कयो था त सिंध जा माण्हू उथनि था। ही पाण ॾे छो था सम्झनि त इहो असांजे ख़िलाफ़ु ऐं लिकाइनि था, ऐं पोइ उन मामलनि में केॾीमहिल कीअं को कहिड़ो हर मामले ते हर 2 मिंट खां पोइ को न को टिकर तव्हांजो WhatsApp थी अचे थो असांखे, हिन शइ ते छो नथी अचे? बुनियादी तौर ते इहे अख़्तियार आहिनि, इहे त सिंध हुकूमत जा आहिनि, सूबनि जा अख़्तियार आहिनि, इहे कंहिं पार्टी जा कोन आहिनि। अॼु पीपल्स पार्टी आहे, सुभाणे का ॿी पार्टी जंहिंखे सिंध जा माण्हू मैंडेट ॾींदा त असांखे तव्हां था चओ त इहे के कौम परस्त पार्टियूं आहिनि या सियासी अॻवान आहिनि, उन्हनि खे एतिराज़ बुनियादी तौर ते इहे त हिकु सूबे जा आइनी अख़्तियार आहिनि, पीपल्स पार्टी उनखे सरेंडर कयो आहे वफ़ाक़ सां। पीस पार्टी ही त पीस पार्टी खे सपोर्ट पिया कनि, सम्झ हिकिड़े सपोर्ट माना पीस पार्टी खे न, सिंध जी चूंडियल हुकूमत खे त बाबा हीअ आइनी तौरु चूंडिजी आई आहे। हालांकि सिंध जे माण्हुनि खे पीस पार्टी खां शिकायतूं आहिनि, खोड़ ख़दशा आहिनि, सभु पाणी ते ॿियनि ते डेवलपमेंट ते सॼे सिंध ते, पर पोइ माण्हू चवनि था ठीकु आहे
असांजा ख़दशा पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि, असांजी तनक़ीद मौजूदु आहे, असांजी शिकायतूं पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि त पीपल्स पार्टी सिंध में सुठी हुकुमरानी न पई करे। पर सिंध में जेका बि इलेक्टेड हुकूमत आहे उनखे पंहिंजा आइनी अख़्तियार हुजणु खपनि, उन में वफ़ाक़ जी मुदाख़लत न हुजे, उन कंहिं शहर लाइ न हुजे, लाहौर लाइ न आहे, पेशावर लाइ न आहे, कोयटा लाइ न आहे, सरगोदा लाइ न आहे, खुशदार लाइ न आहे, कराची लाइ छो आहे? यानी जेका बैकग्राउंड में हिकिड़ी साज़िश हले थी त हीअ सुभाणे हिन शहर खे माण्हू खे हिन धरती सां गॾु ॾिसणु नथा चाहिनि, तंहिंजे करे सिंध दोस्त माण्हू सम्झनि था त इन क़िस्म जो पीपल्स पार्टी खे क्लियर करणु खपे त इन क़िस्म जो जॾहिं आइनी इदारा मौजूदु आहिनि पोइ तव्हां कमेटियूं छो था ठाहियो, छो था प्रेशर क़बूल कयो, छो त तव्हां गैर आइनी वफ़ाक़ जे उन्हनि फ़ैसिलनि जो हिसो बणिजो? अगरि बणिया आहियो त पोइ माण्हू खे ॿुधायो त हीअ शर्त आहिनि त ठीकु है। अच्छा डॉक्टर साहब, वकार मेहदी साहब चए पियो त इहे सिर्फ़ु कोऑर्डिनेशन कमेटी जेका आहे उहा सिर्फ़ु वफ़ाक़ी जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि ताईं महदूद हूंदी, ऐं अव्हां जॾहिं चओ था पिया त इहा गैर आइनी आहे त पोइ अव्हां वटि अॻियां लाइ अमल छा आहे? अव्हां छा कंदो जॾहिं सिंध हुकूमत चवे पई त फ़क़ति वफ़ाक़ी प्रोजेक्ट्स ते जी निगरानी लाइ आहे, वफ़ाक़ चए पई त असां सहकार लाइ आया आहियूं, अव्हां वटि अॻियां लाइ अमल कहिड़ो हूंदो? ॾिसो, असद ॻाल्हि बुनियादी इहा आहे त अॼु जेका असांजी APC हैदराबाद में थी आहे, सिंध तनक़ीद पार्टी उनकी मेज़बानी कई, उनमें रुगो असां कॉमर्स पार्टी सिंध जा कोन हुआसीं, उनमें वफ़ाक़ी पार्टियूं बि हुयूं। मुस्लिम नवाज़ आहे जेका पाकिस्तान जी वॾे में वॾी सियासी पार्टी आहे, JUI हुई, जमायत इस्लामी हुई जेका कराची में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी हिकिड़ी नुमाइंदा जमायत लेखी वेंदी आहे सालनि खां वठी, बलूचिस्तान जा क़ौम परस्त हुआ, पश्तूनख्वा जा क़ौम परस्त हुआ, त इहे सबूरनि माण्हुनि गॾिजी इन सॼी सूरताल खे रद्द कयो आहे त हीउ जेको कमु इब्तिदा थी आहे, अॼु इब्तिदा तव्हां ॾिसो था, अॼु हिननि कोऑर्डिनेशन कमेटी ठाही आहे त उन जे ॿिए ॾींहुं जेको आहे कराची जे अंदरि जेके बि MQM जा धड़ा आहिनि मुख़्तलिफ़ नालनि सां मुख़्तलिफ़ एजेंडाउनि ते कमु कनि था, उहे सभु गॾिजी अची विया आहिनि त हाणे जेको सो मसइले जो हल कराची सूबे खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे। त जॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल पैदा थींदी त असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी आस्ते आस्ते पंहिंजा हथियार फिटा कंदी वेंदी, जीअं जीअं आइनी पोज़ीशन छॾींदी तीअं तीअं पंहिंजो पाण त ॾुखियाईनि में वेंदी, पर सिंध खे तमामु वॾी ॾुखियाईनि में मुब्तला कंदी। इन करे ज़रूरी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे इन सूरत हाल खे सम्झे ऐं इन जो ज़ोर हुजणु खपे। पाकिस्तान पीपल्स पार्टी भला गवर्नर राज जो धड़को या ज़रदारी खे जेल में रखण जो धड़को या मुराद अली शाह खे नेब जे तां गिरफ़्तारी, अहिड़ा धड़का पीपल्स पार्टी लाइ नवां त कोन्हनि जो पीपल्स पार्टी अहिड़नि मामूली धड़कनि ते पंहिंजे वतन जो सौदो करे छॾे सिंध जी हाकमी जो सौदो करे, जेका सरासर जेका पीपल्स पार्टी जी वॾे में वॾी ग़लती थींदी। त असीं चऊं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जीअं सॼी सिंध, जीअं ॿिया दोस्त चवनि पिया त असां इख़लाक़ी मॉरली सिंध हुकूमत खे मुकमल सपोर्ट ॾियूं था, इन आधार ते ॾियूं था त हिते आइनी राज अचे। ही जेके बि सियासी तजुर्बा थियनि पिया इहे नाकाम आहिनि, इन्हनि जा उबता नतीजा निकिरंदा जंहिंमें लामाला सुभाणे सिंध खे भोगणो पवंदो। ठीक है। वकार मेहदी साहब, आपने कादिर मक्सी साहब की बातें सुनी, दो चांडियों की बातें सुनी, उनका यही कहना है कि अगर तमाम तर जो कमेटियां हैं तो आइन में सब चीज़ें मौजूद हैं कि वफाक और सूबों के बीच में किस तरह से राब्ता होना चाहिए, तो फिर इस कमेटी की एक तो ज़रूरत नहीं है। अगर ज़रूरत है भी, आप समझते हैं, तो फिर फोरम है, सिंध असम्बली का एक बहुत बड़ा फोरम है, उसके बाद काबीना का फोरम है। क्या आपने इन दोनों फोरम से रुजू किया सिंध हुकूमत ने? वकार भाई साहब, मेरी आवाज़ आ रही है आप तक? असां वकार मेहदी साहब सां कम्युनिकेशन गैप थियो है, जी असां वरी एक दफ़ो राब्तो ॿीहर बहाल थियो थे तो असां उन खां पुछंदासूं। अच्छा शामूद शाह साहब, अव्हां खां इहो सवाल हूंदो त जीअं कादिर मक्सी साहब चयो आहे त इहे असां हिन खे रद्द कयो आहे ऐं असांखे अॻियां जेके बि लाइ अमल उहे जोड़ींदासीं, अव्हां जी पार्टी इन तमामु तर सूरत हाल खे कीअं पई ॾिसे? अव्हां त चओ था त हीअ का आहे सिंध विरहाङे जो बुनियाद त आहे, पर अव्हां वटि लाइ अमल कहिड़ो हूंदो इन खे रोकण लाइ? अदाम जा साईं, लाइबल त असां कमेटी ठाही है ऐं सिंध बचाओ कमेटी ठाही है। मुंहिंजो अर्ज़ु ई है, ये असां त पीपल्स पार्टी सम्झ में नथो अचे, असां त सिंध जे हक़ हाकिमियत खे बरक़रार रखणु घुरियो। वोट जो जेका इज़त आहे, वोट को इज़त इहा आहे, सिंध जे माण्हुनि वोट ॾिनो पीपल्स पार्टीअ खे, पीपल्स पार्टी वोट जे मैंडेट जो एतिराम करे पंहिंजी हुकूमत न विञाए ऐं सिंध जे अवाम जे वोट जी तोहीन न कराए। हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे? कल्ह ओड़ी ॻाल्हि आहे जेको तहरीक इंसाफ़ जेको मिसाल जे तौर ते मां कराची जी ॻाल्हि, कराची शहर जे अंदरि जॾहिं बल्दियाती इंतिख़ाबात थिया त
पहिरियों नंबर वोट खया बलदियाती पंहिंजो MQM त ॿियो नंबर वोट खया पाकिस्तान मुस्लिम लीग इन ऐं असां वटि हींअर 22 जेको यूनियन काउंसिल्स कराची शहर छा पोइ असीं स्टेक होल्डर न आहियूं त असीं हिन कमेटी रद्द था कयूं अगरि असांखे हिन कमेटी ऑफर हुजे त बि असीं न वेंदासीं छाकाणि त हीअ अवाम जी तौहीन आहे हाणे जॾहिं तहरीक इंसाफ़ बलदियाती इंतख़ाबात में बलदियाती मसइला में जे एवज़ जेको सिंध खे अलॻि कयो असांजी धरती मां ॿ कच कया विया सुवाल ई पैदा नथो थिए मां पीपल्स पार्टी अर्ज़ु थो कयां त बाबा कुझु संतरो ॿधो हथ ॿधो छो था बिल्कुलु डॉक्टर बख्शी सही कादर बख्शी सही थो चए त टिना चयो असां तव्हां गवर्नर रूल लॻो असीं तव्हां सां गॾु ज़मीन सिंध में न गवर्नर रूल खे क़बूल कंदा त असां शुरूअ खां चवंदासीं न सिंध खे ॿ हिसा करणु ॾींदासीं कराची अलॻि करियो कराची अलॻि हींअर जो मंशा न कराची खे अलॻि करे हिन में हिंदुस्तान जूं बि अखियूं आहिनि मां साफ़ थो ॿुधाइणा हीउ बैन अक़वामी एजेंट आहे कराची इन में MQM अल्ताफ़ हुसैन खां वठी MQM जेका हीअ ख़ालिद मक़बूल जी सभु हिन में गॾु आहिनि ऐं चाहे मुस्तफ़ा कमाल वारी जेका पार्टी आहे इहे सभु हिन में गॾु आहिनि ऐं ॻाल्हि इहा जेको पंहिंजो इमरान ख़ान उन वीचारे खे त ख़बर ई कान्हे त मुल्क खे जॾहिं हुन खां इस्लामाबाद जी हुकूमत थी हली थिए इस्लामाबाद जी घणी आबादी आहे उहो न थी हले ऐं कराची 2.5 करोड़ जी शहर संभालण हिन खे जुदा इंतज़ाम का कोऑर्डिनेशन कमेटी तॾहिं थिए जॾहिं तव्हां आइन में इजाज़त आइन में बिल्कुलु दो ॿुधाइण CC आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे उन में वञनि उन मसइला पाणी जो मसइलो हुजे वञो ॾेई जेको ज़बान जो मसइलो वञो ॾेई अगरि गवर्नमेंट जो को सिस्टम हुजे त उन वञो ॾेई काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में वञो नथा ऐं फ़ैसिलो था करे को बि आइन गैर आइन कदम थी असीं मुखालिफ़ करे 73 जी आइन अरिड़हीं तरमीम जी तौहीन पई थिए ऐं 73 जी आइन जी 73 जी आइन जे ख़ालिक़ जो रूह जनता खां पुछंदो पीपल्स पार्टी वारो ज़ुल्फ़िकार भुट्टो जो रूह अॼु तव्हां खां मलामत कंदो त तव्हां सिंध जे हक़ हाकिमियत खसे था ॾियो ज़ुल्फ़िकार भुट्टो सिंध जा हो ज़ुल्फ़िकार भुट्टे मूंखे ओतिरो ई एतिराम आहे जेतिरो जनाब GM सॾा एतिराम आहे पर उहो सिंध जा फांसी चढ़ी वियो उहा हथियार कोन फिटा कई तव्हां तव्हांखे छा थियो आहे त उथो सिंध जे हक़ में लड़ो विड़ो ठीक है शाह साहब असांजो राब्तो बहाल थियो है वकार मेहदी साहब से वकार मेहदी साहब एक तो ये कि यहाँ पे दो चांडियो साहब ने भी ये बात कही कादिर मक्सी साहब ने भी ये बात कही कि सूबों और वफाक के बीच में आइनी तौर पर एक रहनुमाई का रास्ता निकला हुआ है जिसमें पता है कि सूबे और वफाक के बीच में किन किन बुनियाद पे जो है वो आपस में कोऑर्डिनेशन हो सकती है तो उसके बावजूद एक तो इस कोऑर्डिनेशन की कमेटी की ज़रूरत नहीं है अगर आप समझते हैं सिंध हुकूमत समझती है कि इस कोऑर्डिनेशन कमेटी को होना चाहिए तो फिर दो बहुत बड़े फोरम है एक तो असेंबली का फोरम है दूसरा काबीना का फोरम है क्या सिंध असेंबली क्या आपकी पार्टी ने इन दोनों फोरम से रुजू किया इस कमेटी में शमूलियत से पहले जी सूबाई काबीना को भी इत्मीनान में लिया गया है ऐसी बात नहीं है और ये कोई मुस्तकिल कोई कमेटी नहीं है कोई ये हम पे कोई नहीं मुसलत है ये सिर्फ हमने सिंध के अवाम की फलाह महबूद के लिए हमने बैठने का फैसला किया कोऑर्डिनेशन होगा दोनों के दरमियान राब्ते का इसमें ऐसी कोई पोजीशन नहीं है और हमने जैसे पहले कहा कि सिंध के हुकूक को और सिंध की वैधानियत पे हम कोई हरफ नहीं आने देंगे आपको पता है कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी के कारकुनों ने इस कराची शहर के अंदर सिंध की वैधानियत को कायम रखने के लिए जिनापुर की सख्ती से मुखालफत की जो लोग कराची को सूबा बनाना चाहते थे सिंध को तोड़ना चाहते थे उनके खिलाफ हमने पुरअमन जद्दोजहद की और उसके नतीजे में हमारे हजारों कारकुन शहीद हुए हैं इस कराची शहर के अंदर MQM के हाथों तो ये वकार मेहदी साहब आपने 2 दिन पहले आपकी पार्टी ने पूरी सिंध में एहतजाज किया था कि कराची को वफाक के हवाले करने के खिलाफ तो ये एक तरफ तो आप इस कमेटी पे खदशात जाहिर कर रहे हैं एहतजाज कर रहे हैं और दूसरी तरफ इसमें शमूलियत अख्तियार कर रहे हैं तो आप नहीं समझते कि आपका जो अमल है वो खुद एक मुबहम है अब तक देखिए बात यह है कि अटॉर्नी जनरल ने का जो बयान अखबारात में छपा था उसने उसकी वजाहत की कि हमारा ऐसा कोई इरादा नहीं है हम किसी आईनी ऑप्शन इसी के ऐसे किसी आईनी ऑप्शन पे गौर नहीं कर रहे हैं न किसी ऐसे ऑर्डिनेंस के अंदर तो अटॉर्नी जनरल साहब ये वजाहती बयान दे चुके हैं और जैसा आपने कहा कि मैंने पहले ही खुद कहा कि हम किसी को ना सूबे सिंध का कंट्रोल ना सूबे सिंध के शहर कराची का कंट्रोल किसी को नहीं लेने देंगे ये सूबे सिंध हमारा दारुल खिलाफा है सूबे सिंध में पाकिस्तान पीपुल्स पार्टी की गवर्नमेंट है और पाकिस्तान पीपुल्स पार्टी ने हमेशा
अवाम के हकूक़ का दिफा किया है। देखिए वकार साहब देखिए, वजाहत करने और नीयत में तो फ़र्क होता है ना। आप तो कह रहे हैं कि उनकी जो वजाहत आई, लेकिन आप समझते हैं उनकी नीयत भी सही है। आप क्या करें? देखिए वजाहत एक आपने अटॉर्नी जनरल का जिक्र किया कि उनकी जो नीयत थी, आप उनके खिलाफ जो है वो आपने एहतजाज किया। तो एक तो वजाहत है, दूसरी उनकी नीयत है। तो अब आप किस बुनियाद पे खड़े हैं? देखिए जी, बात यह है कि जी हमने उनको बावर करा दिया था और करा दिया है। और मैं आपको वाज़ेह अल्फाज में कह दूं कि हम किसी को भी सूबे सिंध की वैधानियत पे मैली आंख नहीं डालने देंगे। अच्छा, मैं आपको ये वाज़ेह करता हूं कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी की सूबाई हुकूमत ऐसा कोई इक़दाम नहीं करेगी जिससे सिंध की वैधानियत पे हर्फ आए। हम चाहते हैं कि वफाक का जो पैसा है, जो डेवलपमेंट का पैसा है, सिंध को भी उसमें ही हक मिले जितना पंजाब को मिलता है, KPK को मिलता है, बलूचिस्तान को मिलता है। वकार साहब, अब भी जो तनकीद हो रही ना, वो यही हो रही है कि जो सूबाई हुकूमत के अख्तियार है, मिसाल के तौर पे जो पानी का मामला है, कचरा उठाने का मामला है, इंफ्रास्ट्रक्चर का मामला है, ट्रांसपोर्ट का मामला है, जो 6 नुकाती एजेंडा है, उसमें तो ये तो प्योरली प्रोविंशियल सब्जेक्ट्स हैं जो अब कोऑर्डिनेशन कमेटी देखेगी। तो क्या ये सरेंडर नहीं है सिंध हुकूमत का कोऑर्डिनेशन कमेटी के सामने आईनी अख्तियार? सरेंडर नहीं है, वो इसमें शेयरिंग कर सकते हैं। देखें K4 के अंदर विफाक का भी इसमें शेयरिंग थी। K4 प्रोजेक्ट जो था ना, उसमें आपको याद होगा कि वो उस जमाने में 24 अरब का था, तो बढ़ के आगे हो गया था। उसमें भी 50% की शेयरिंग थी वफाकी हुकूमत की। कि वफाकी हुकूमत हमेशा सूबे में जो है डेवलपमेंट प्रोग्राम शुरू करती है और कहीं ना कहीं किसी न किसी प्रोजेक्ट में शेयरिंग भी करती है। तो क्या वफाकी हुकूमत ने या ग्रीन लाइन या जो ये जो आपका लियारी एक्सप्रेस वे है, ये भी सूबे सिंध के शहर कराची में बना ना। लियारी एक्सप्रेस फेडरल फंडेड प्रोजेक्ट है। तो फेडरल फंडेड प्रोजेक्ट मुख्तलिफ सूबों में बनते रहते हैं, चलते रहते हैं। तो हमने बेहतर उसके लिए कि हम तो वैसे ही काम कर रहे हैं। देखिए, मैं आपको अर्ज करूं, कराची शहर में पीपुल्स पार्टी की गवर्नमेंट ने 12 साल में जितना इंफ्रास्ट्रक्चर बनाया है, उसकी तारीख, उसकी मिसाल नहीं ला सकती एमक्यूएम। हमने इधर हमने काम किया है। एमक्यूएम ने क्या काम किया? इधर 36 साल हुकूमत मेरी, उसने तो तबाह किया शहर को। आज पानी नहीं है, शहर का मसला ये था। पीपुल्स पार्टी की गवर्नमेंट जब आई तो इंफ्रास्ट्रक्चर 2007 में बिल्कुल तबाह था। ये लोग तारीखी हकीकत जानते हैं लोग। तो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जैसे कराची शहर में तरक्याती काम करना चाहती, इस तरह लाड़काना, सक्खर, हैदराबाद, बदीन, फतवारकर, दादू, जामचोरो, सारे शहर पाकिस्तान पीपुल्स पार्टी के लिए, जिस तरह कराची शहर, क्योंकि कराची शहर का मसला ये कि ये पूरे दुनिया में फोकस जल्दी हो जाता है, ठीक है, हाईलाइट जल्दी हो जाता है। तो कराची शहर के अपने इश्यूज है, इसकी डायनेमिक्स है, पूरे एक मिनी पाकिस्तान भी कहलाया जाता है। ठीक है वकार मेहदी साहब, आप ये कमेटी में आपने जो शमूलियत इख्तियार की है, आपको किसका प्रेशर नहीं था? सिंध हुकूमत राज खुशी से इसमें गई, शमूलियत इख्तियार की इसमें? प्रेशर वेशर तो किसी का नहीं था, कोई ऐसी बात नहीं है। वफाकी हुकूमत ने बात करनी चाहिए, हमने बात की। वफाकी PTI के लोग तो पता नहीं क्या क्या बातें कर रहे थे कि ये हो जाएगा वो हो जाएगा। तो PTI से पूछने उनने क्या किया है। हमने तो हुकूमत की सतह पे बात की, हमने किसी सियासी जमात की सतह पे बात नहीं की है। इसमें कोई MQM का PTI क्या विफाक के नुमाइंदे हैं या सूबे सिंध की हुकूमत के नुमाइंदे? ठीक दादा साईं, अवां सम्झो पिया त सिंध हुकूमत जेका आहे पंहिंजी राज ख़ुशी सां इन शमूलियत में अख़्तियार कयो आहे, या प्रेशर आहे? पोइ अगरि प्रेशर आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इहे बार बार इहा स्टेटमेंट अचे पई त भले अवां मुंहिंजे सॼे ख़ानदान खे गिरफ़्तार करे छॾियो, पर मां 18 तरमीम खां पोइ हिते न हटंदुसि, असांजो जेको स्टैंड हो असां उते ई बीठा हूंदासीं। अवां सम्झो पिया त इहो वाक़ई इहे राज ख़ुशी सां विया आहिनि या प्रेशर एॾो हुजे उन्हनि खे वञिणो पियो? रज़ा ख़ुशी सां कोन विया आहिनि, ऐं ख़ुदि CM साहब के केतिरो के प्रेशर हुयो, उन फर्स्ट प्रेस कॉन्फ्रेंस में ख़ुदि मूं अटेंड कई हुई। ऐं उन खां सवाइ हिन वज़ीर चवंदा रहिया हुआ, बिलावल भुट्टो साहब जी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, रज़ा रब्बानी जेका CCI जी मीटिंग थी पार्टी जी सेंट्रल कमेटी, रज़ा रब्बानी साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। उन में बि हुन सभु शयुनि जो कयो त कहिड़े हिसाब सां अटैक जेको आहे उहो कराची ते न थिए थो पियो। ऐं उहो प्रेशर ई हो त जंहिं ॾींहुं कमेटी जी इस्लामाबाद में अनाउंसमेंट पई थी, उन ॾींहुं पीस पार्टी सिंध रस्तनि ते हुई, एहतजाज ते हुई। यानी पीस पार्टी फील कयो पिए न त पुठियां छा आहे, या त एहतजाज जेको आहे उहो ईअं हुयो, जेकॾहिं सीरियस वाक़ई एहतजाज हुयो पॉलिटिकली, त पोइ यकीनन हीअ बि सम्झनि पिया त पुठियां का कहाणी ज़रूरु आहे जंहिंजे ख़िलाफ़ु, जंहिंजे करे कराची ते हुननि जो नज़रूं आहिनि, उन्हनि एहतजाज कयो थो पिए। तंहिं करे हीअ सॼो प्रेशर हो, उन प्रेशर जे आॾो हाणे उन आइनी प्रेशर, आइन में का गुंजाइश कोन्हे त तव्हां गवर्नर राज लॻाए सघो। आइनी तौरु तव्हांखे सूबे हुकूमत खे हाली किराए 18 तरमीम में तव्हां इलाही वॾा सुठा बंद ॿधा आहिनि जमहूरी हुकूमतुनि जे दिफ़ा जे लाइ, ऐं उन करे तव्हांखे वॾो सपोर्ट आहे। ऐं आइनी 18 तरमीम जो सॼो जेको क्रेडिट आहे उहो पाकिस्तान पीस पार्टी वञे थो, उन्हनि जे दौर में थी, रज़ा रब्बानी सरबराही में कमेटी ठही, तॾहिं करे बंद एतिरा हुया
जेके गैर आइनी तौरु हू अची न पिया सघनि पर ॿियो पासो बि हुयो नेब केस फलाणा हिकिड़ो केस ख़तमु पियो थिए ॿियो शुरू थिए त हाणे इन क़िस्म जा घणे तरफ़ा प्रेशर हुआ पीपल्स पार्टी यकीनन कंहिं न कंहिं जॻह ते अची हिन खे क्लियर करणु खपे त असांखे कहिड़ा माण्हू ऐं कहिड़ा प्रेशर आहे छो कयासीं इहो ॿुधाइणु थोरो खपे तॾहिं ई ख़दशा थियनि था जेतिरो लिकाईंदो जेतिरो माठ रहंदो ओतिरो मास में माण्हू जेको आहे वधीक सवाल कंदा एहतिजाज कंदा रस्तनि ते सिंधी माण्हुनि जा ख़दशा अगरि जेतिरा जल्द न थिया ख़तमु न थिया त उहे अञा सूरत हाल जेका आहे उहा केरु सुञाणे थो सिंधी माण्हुनि खे MRD में पीपल्स पार्टी जी ॿिए सभु माण्हू गॾु हुआ सिंधी माण्हुनि जी जदोजहद हुनखे पीपल्स पार्टी ॿियूं पार्टियूं सम्झंदियूं ख़ुदि पीपल्स पार्टी उन तजुर्बनि में गुज़री आहे सिंध जे अंदरि जेके एहतिजाज थिया आहिनि ठीकु आहे ठीकु नाज़रीन वठो था नंढी साईं साईं खां पोइ वरी प्रोग्राम में हिन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ नाज़रीन कराची में तरक़ियाती कमनि में वफ़ाक़ खे भाङे भाईवार ॾियण वारी कोऑर्डिनेशन कमेटी खे सिंध जे क़ौमपरस्तनि ऐं सियासी पार्टियुनि अॼु हैदराबाद में APC में रद्द कंदे चयो आहे त इहो सिंध जे विरहाङे जो बुनियादु आहे प्रोग्राम में अॼु इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त अॼु गवर्नर हाउस में कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास थियो आहे जंहिंमें वफ़ाक़ ऐं सिंध जे नुमाइंदनि सिंध में के तरक़ियाती कमनि आहिनि उन ते गौर वीचार कयो आहे हिन वक़्त ताईं कोऑर्डिनेशन कमेटी जा न त TORs जारी कया विया आहिनि न नोटिफिकेशन जारी थियो आहे ऐं न ई वरी सिंध जा जेके ख़दशा आहिनि उनखे सिंध हुकूमत दूर करे सघी आहे प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो पर उनखां पहिरियां ॻाल्हाइबो त आख़िर छो कराची में थोरी बि बरसाति पए थी पई त कराची जेको सेंटर वारो ज़िलो आहे उहो ॿुॾी थो वञे इन्हनि इशूज़ ते ॻाल्हाइबो हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह जनाब डॉक्टर कादिर मक्ती साहब पीपल्स पार्टी जे सिंध जे सेक्रेटरी जनरल वकार मेहदी मुस्लिम लीग नून सिंध जे सदर शाह मोहम्मद शाह साहब ऐं टाइम न्यूज़ जे ब्यूरो चीफ ऐं सीनियर सहाफ़ी जनाब दोदो चांडी साहब दोदा साईं अवां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था पिया त जीअं मूं चयो त थोरी बि बरसाति थिए पई अरे काल त तमामु घणी बरसाति पई आहे अॼु बि तमामु घणी बरसाति पई पर ॾिठो थो वञे त बरसाति पवण सां गॾोगॾु जेको कराची जो सेंटर वारो ज़िलो आहे उहो ॿुॾी पियो वञे माज़ी में जेके उतां जा नुमाइंदा आहिनि ख़ासि करे MQM जो इहो दावा कंदी रही आहे त असां मुशर्रफ जे दौर में 300 अरब रुपयनि जो हिते इंफ्रास्ट्रक्चर ते ख़र्चु कयो आहे 300 अरब रुपया ख़र्चु थियण जे बावजूदि आख़िर कहिड़ा सबब आहिनि त इहो ज़िलो जेको आहे ॿुॾी पियो वञे जेके 30-40 साल कराची जे म्यूनिसिपल निज़ाम ते मुतदा क़ौमी मूवमेंट हुई ऐं उन्हनि जो हिकिड़ो राज हुयो यानी सभु इदारा उन्हनि वटि आहे ऐं उन्हनि जो सभ खां वॾो जेको ज़ोर आहे जेको सभ खां वधीक हुनजो जेको असरु आहे उहो इन ज़िले में आहे यानी साउथ में लियारी बचे थी ॿिया इलाइक़ा अचनि था किथे पुख़्तून आबादी जा वधीक इलाइक़ा आहिनि किथे सिंधी आबादी वधीक आहे किथे ॿियूं आबादियूं अचनि थियूं वञनि पर इहो कराची सेंट्रल ज़िलो अहिड़ो आहे जंहिंमें अज़ीज़ाबाद हुई 90 सॼो जहान जेको थिए थो ऐं जीअं मुस्तफ़ा कमाल जेको नाज़िम रहियो सभ खां वधीक मुशरफ दौर में कराची जेका म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे जेका उहा बाख्तियार हुई सभ खां वधीक पाकिस्तान में कंहिं म्यूनिसिपल इदारे खे फंड मिलिया अथनि मिलिया ऐं उन दौर जो नाज़िम ख़ुदि चए थो त 300 अरब रुपया जेके आहिनि असां उहे ख़र्चु कया त मां इहो लॻे थो इहो हिकिड़ो पासो इहो आहे हिकिड़ो इहो पासो आहे त इहे एतिरा पैसा जेके ख़र्चु थिया उहे वाक़ई ख़र्चु थिया हुआ या न थिया अगरि ख़र्चु थियनि हा त कराची जो सेंटर ज़िलो न ॿुॾिया ॿुॾणु त लियारी खपे ॿुॾणु त चनेसर ॻोठ खपे ॿुॾणु त इब्राहिम वैदरी लट बस्ती खपे जिते घटि नाला उथरी था पवनि जे कराची जा उहे पुराणा क़दीम ॻोठ बिक ॻोठ लासी ॻोठ अयूब ॻोठ ॿिया ॻोठ जेके आहिनि कराची जा उहे भांगड़ा ॻोठ ॿुॾणु खपनि जिन ॻोठनि में अञा ताईं उहे पुराणियूं घटियूं आहिनि ओड़ियूं घटियूं आहिनि जेको सदियूं अॻु हुयूं यानी का बि उते डेवलपमेंट कोन थी आहे जिते सभ खां वधीक डेवलपमेंट थी आहे उहो रुॻो इलाइक़ो छो थो ॿुॾे या त कमु न थियो हुयो या उते दांह वधीक थिए थी पाणी ॿियनि हंधि अचे थो ॿियनि इलाइक़नि जा माण्हू एतिरियूं घणियूं दाहूं शायदि नथा कनि उहे सम्झनि था बरसाति आई आहे पाणी निकिरी वेंदो या हू वधीक सब्र कनि था हिन एरिया जा हिन इलाइक़े जा माण्हू सभु नथा कनि या हीउ जेको पैसो लॻो आहे उहो जेको पाण चवंदा रहिया आहिनि असां कोन चयो त पैसा सभु जेके ईंदा हुआ उहे ॿाहिरि थींदा हुआ मनी लॉन्ड्रिंग केस थिया आहिनि पाकिस्तान जे वॾे इदारनि उन ते ॻाल्हायो आहे त इहे पैसा जेके ॿाहिरि मुल्क वेंदा हुआ तंहिं करे 30-40 साल वॾो अर्सो आहे यानी 40 साल में 10 साल ॿिया कट नमतुल्ला ख़ान जा ॿियनि जा पर जेके 30 साल कंटिन्यू तव्हां कंहिं म्यूनिसिपल निज़ाम तव्हां वटि हुजे फंड हुजनि डायरेक्ट फंड मिलनि सूबनि खे क्रॉस करे सभु मिलंदा हुजनि ऐं तव्हां घटि नाला साफ़ बि न कराए सघो तव्हां होल ठाराए न सघो तव्हां नालनि जी सफ़ाई न करे सघो ऐं मींहुं पवे त तव्हां पाणी घरनि में बीठो हुजे त यानी तव्हांजो 30 साल जे इक़्तिदार जो सभ खां वॾो फेलियर शिकिल आहे तव्हांखे 30 साल ताईं शहर ते हुकुमरानी कंदा रहियो तव्हांखे हिकु फंडिंग थी आहे उहा माज़ी में एतिरी कंहिंखे बि न थी आहे तव्हांजो पावर एॾो हो जो तव्हां मिनिस्टर बल्दियात जेको मिनिस्टर हूंदो जॾहिं मुस्तफ़ा कमाल हूंदो मेयर त हे को आहे सदर डायरेक्ट मिलंदो हुउसि हा बिल्कुलु सदर मुशर्रफ जहिड़ो सदर दीफा आर्मी स्टाफ हा सदर अवां सां मिलंदो ऐं दुरानी साहब हूंदो मकानी निज़ाम जो वज़ीर त डेली जेको आहे हिन जी उहो मकानी निज़ाम जे मिनिस्टर खे बि लिफ्ट न कराईंदो उन जे बावजूदि अव्हांजी कारकर्दगी इहा आहे ऐं पोइ वरी अव्हां तनक़ीद पिया कयो त जेके ॿिया मामला आहिनि उन ते पर मां सम्झां थो साहिबु हिन ते
वरी असां इन ते बि ॻाल्हाईंदासीं, पर हे को कोऑर्डिनेशन कमेटी जो जेको क़याम आहे उनखे अॼु हैदराबाद में हिकु APC थी आहे, उन में उनखे रद्द कयो वियो आहे। इन ते वठंदासीं। डॉक्टर कादिर बख्शी साहिबु, अव्हांखे बुनियादी तौर ते हिन कोऑर्डिनेशन कमेटी ते ख़दशा कहिड़ा आहिनि जो अव्हां इनखे अॼु पंहिंजी APC में रद्द करे छॾियो आहे? ॾिसो, हाणे मामिलो इहो आहे त असां चऊं था त मुल्क जेको आहे सो जमहूरी ऐं आइनी बुनियादनि ते हले, जेको तरीक़ेकार उन तरीक़े सां हले, सिंध खे सियासी तजर्बेकार न बनायो वञे। पीपल्स पार्टी जो अॻियूं ज़मानो ज़रदारी साहिब जी सदारत वारो त तव्हां ॾिठो त रहमान मलिक वाइसराय जी हैसियत में अची लहंदो हो ऐं उते असांखे फ़ैसिला ॿुधाए हलियो वेंदो हो, ऐं पोइ सिंध हुकूमत उन्हनि जे ई फ़ैसिलनि जे आधार ते पई हलंदी हुई। हाणे हींअर वरी ही जेको नओं इमरान ख़ानी हुकूमत आई आहे त इमरानी हुकूमत में पाकिस्तान पीपल्स पार्टी, PTI, MQM इन्हनि खे पंहिंजे हिसेदार ठाहियो आहे त बाबा हाणे अचो त पाण गॾिजी पावर शेयर करियूं। मुल्क कराची समेत सॼी सिंध में हज़ारे क़िस्म जा मसइला आहिनि जेके माण्हू भोगीनि था। पीअण जो साफ़ पाणी कोन्हे, घटियूं गंदगी जा ढेर आहिनि, इस्पताल में इस्प्रो जी गोरी नथी मिले, स्कूल जेके आहिनि से खचरखाना ऐं ओताकूं बनियूं पियूं आहिनि, माल जा गोदाम बनिया पिया आहिनि। सॼो इंफ्रास्ट्रक्चर सिंध जो तबाही बर्बाद आहे। त इन सॼी सूरत हाल जी सिधी ज़िम्मेवारी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे, ऐं पीपल्स पार्टी कंहिं बि तरह न उन ते ध्यानु ॾिनो। अच्छा, असांजो आवाज़ जो मसइलो जी 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 डॉक्टर साहब। हाणे जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी असीं चऊं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी 18वीं तरमीम पाण आंदी आहे, ऐं उन खां पोइ जेको सो आइन जी बालादस्ती ऐं जमहूरियत लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी उन पाकिस्तान में तमामु वॾी कुर्बानी बि आहे, त उन ते ई अमल पैरा हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी। बाबा सिंध जो चीफ एग्जीक्यूटिव जेको आहे सो मुराद अली शाह आहे, चूंडियल वज़ीर आला आहे, उनखे इख्तियार आहे त हू पंहिंजी काबीना में वेहे, पंहिंजियूं पॉलिसीज़ ठाहे, तरक़ियाती स्कीमूं ठाहे ऐं उन ते हू कमु कराए। हाणे सवाल इहो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे इख्तियारनि में माण्हुनि खे हिसेदारी ॾियो गैरानी तरीक़े सां, मावराए आइन तव्हां हिसेदारी ॾियो, ऐं MQM सिंध में अपोज़िशन जी पार्टी आहे, त पोइ वरी PTI जेका आहे उहा बि अपोज़िशन जी पार्टी आहे। हाणे उन्हनि खे बि चइजे त बाबा अचो। पोइ हाणे पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके सियासी कॉन्फ्रेंस जमायतूं आहिनि, ॿियूं जेके सियासी पार्टियूं वेठियूं आहिनि, उन्हनि जी हिसेदारी किथे आहे? पोइ त तव्हां सभिनी खे हिसेदार कयो ऐं चओ त बाबा ठीकु आहे, का माण्हू यूनियन काउंसिल खटे सघनि था, के नथा खटे सघनि, अवामी नुमाइंदा आहिनि। 6 करोड़ इंसान जेके आहिनि उहे 6 करोड़ सिंधी इंसाननि जी पीपल्स पार्टी त नुमाइंदा कोन्हे न। पाकिस्तान में वधि वोट पए थो 18-20%, 22%, ठप ॿ पाणी हुनखे 30-32% वोट ते पहचाइनि था। हाणे 25% वोटर त इहो जनरली आबादी जो वञी थियो 17-18%, 17-18% माण्हुनि जा नुमाइंदा थी करे बाक़ी जेके माण्हू आहिनि पोइ उन्हनि खे बि तव्हां हिसेदारी ॾियो। त इहो जेको तरीक़ेकार ग़लति आहे। असीं चऊं था त वफ़ाक़ी हुकूमत आहे, तव्हांखे हक़ आहे, तव्हांजे मथां गवर्नर वेठो आहे, तव्हां कॉमन इंट्रेस्ट में वञो था इस्लामाबाद, उते मीटिंगूं कयो था, वज़ीर आज़म सां मीटिंगूं कयो था, नाणे जे वज़ीर सां कयो था। तव्हांखे इहो हक़ आहे त तव्हां उन्हनि सां पंहिंजा मसइला डिस्कस कयो, तरीक़ेकार तय कयो, ऐं फंड्स जेके अचनि था उन्हनि जे इस्तेमाल जो ट्रांसपेरेंट तरीक़ो रखो। बाक़ी इहो त हाणे अचो त गॾिजी वंड विरासत करे खाऊं, इन सां सिंध तबाह थींदी ऐं हिते जेका रवायतूं मुल्क वरी इन ट्रेडिशन्स ते हलंदो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेगम राना लियाकत अली खां वठी अॼु ॾींहं ताईं को सिंधी गवर्नर आयो आहे? कोन आयो आहे। माना इहो तय थियल आहे त वज़ीर आला सिंधी ऐं गवर्नर गैर सिंधी। इहो पियो हले, मार्शल जे ज़माने में बि हलियो, मुशरफ जे ज़माने में हलियो, पीपल्स पार्टी गुज़िरियल ज़माने में हलायो, नवाज़ शरीफ हलायो, हाणे इहो हलंदो पियो। इहो अलाए कॾहिं टुटंदो कान्हे। वरी अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां हिन ट्रेडिशन खे काइम कंदो त सुभाणे ईंदड़ हुकूमतूं साॻियो कमु कंदियूं। जी जी डॉक्टर साहब, बुनियादी सवाल इहो आहे न, तव्हांखे हिन कोऑर्डिनेशन कमेटी ते एतिराज़ कहिड़ो आहे? अवां छा था, ख़दशा कहिड़ा आहिनि अवां जा? एतिराज़ इहो त असीं चवंदा गैर आइनी कमु कयो पिया न। असीं त आइन जे पासे आहियूं, आइन जी बालादस्ती चाहियूं था, गैर आइनी कमु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां
फरमाइशी प्रोग्राम हलाईंदो आइन खे लताड़े तो वो तो कोन हलंदो कमु। ठीकु। तव्हां आइनी बुनियादनि ते कमु करियो। इन करे असीं चऊं था त हिन कमेटी खे असीं रद्द करियूं था। सही। पीटीआई सिंध में हुकूमत में न आहे। पीटीआई या त सिधो ॾिसो तरीक़ो इहो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी पीटीआई खे इताद करे उनखे काबीना में 2 वज़ारतूं ॾेई छॾे, ठीक एमक्यूएम सां इताद करे उनखे काबीना में 2 वज़ारतूं ॾेई छॾे, पोइ भले पाण में। ठीक है, ठीक है। वकार वैदी साहब, एक तो अब तक ये इस कमेटी के कोई TORs नहीं आए और कोई नोटिफिकेशन नहीं निकला, उसके बावजूद जो सिंध के लोगों का खदशात है। आपने डॉक्टर कादिर मक्सी की बात सुनी, उनका ये कहना है कि ये बुनियादी तौर पे ये कमेटी गैर आइनी है। तो अब तक आखिर क्यों सिंध हुकूमत ने ये तमाम तर चीज़ें छुपाई हैं और आवाम को बताया नहीं है कि कोऑर्डिनेशन कमेटी में आप किस बुनियाद पे शामिल हुए? जी वकार साहब, मेरी आवाज़ आ रही है आपको? जी आवाज आ रही है, मेरी आवाज आ रही है आपको? जी 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 वकार साहब जी, उस दिन चीफ मिनिस्टर साहब ने एक तफसीली प्रेस कॉन्फ्रेंस करके इसके बारे में पूरी वजाहत कर दी थी, एक्सप्लेन कर दिया था कि इसका काम क्या होगा। देखें जी, ये वो वफाकी हुकूमत और सूबाई हुकूमत के दरमियान एक कोऑर्डिनेशन है, ये दोनों तरफ से गुजरा है। इसमें पार्टियों की कोई इसमें नुमाइंदगी नहीं है, हुकूमतों की नुमाइंदगी है। और सिंध में जो प्रोजेक्ट वफाकी हुकूमत यहाँ कर रही है या करना चाहती है, उस हवाले से कोऑर्डिनेशन है। आज भी जो मुलाकात हुई उसमें जाम चोरो 7 की जो 2 रोया सड़क बन रही है उसकी प्रोजेक्ट पे डिस्कस हुआ, क्योंकि बहुत स्लो काम हो रहा था। वो इशू उठाए गए जो वफाकी हुकूमत सिंध में जो दूसरे प्रोजेक्ट चला रही है उस पर डिस्कस हुआ। आपको मालूम है कि सिंध के साथ माजी में ज्यादती होती रही है। हमें NFC अवार्ड में भी पैसा हमें 245 अरब रुपए कम मिला, तो हमारे डेवलपमेंट प्रोजेक्ट भी बहुत सारे रुके में हैं। तो सिंध हुकूमत किसी को कराची हवाले नहीं कर रही है। सिंध का दारुल खिलाफा है, कराची सिंध का दिल है और उसमें रहेगा। किसी को इस पे ना कब्जा करने देंगे ना कंट्रोल लेने देंगे। ये सब बातें जो हैं ये सब खाम ख्याली की बातें। और सिंध हुकूमत जो है वो सिंध का तहफ़्फ़ुज़ भी जानती है, सिंध के हुकूक के अवाम का तहफ़्फ़ुज़ भी करना जानती है। तो ये एक वर्किंग रिलेशनशिप है, एक कोऑर्डिनेशन है दोनों के दरमियान राब्ते का। अच्छा। तो जिसमें किसी दोस्त को या किसी भी सिंध के बासी को इसमें खदशा नहीं होना चाहिए, इससे कोई वो नहीं होना चाहिए। पीपुल्स पार्टी की हुकूमत जो है वो पूरी वहदत पे यकीन रखती है, सिंध की वहदत पे यकीन रखती है। इसमें कोई भी इस तरह की कोई जो लोगों को खदशात है वो उनको दूर करने चाहिए। वकार वैदी साहब, अब तक आखिर क्यों ये TORs जो है इस कमेटी के वो पेश नहीं, अब तक जाहिर नहीं हो पाए? और दूसरी बात, आप ये कह रहे हैं कि ये कमेटी फकत जो वफाकी प्रोजेक्ट्स हैं उनकी निगरानी करेगी? जी हाँ जी, जो वफाकी प्रोजेक्ट है या वो यहाँ काम करना चाहते हैं, जैसे ये देखेंगे यहाँ ग्रीन लाइन का प्रोजेक्ट कितने अरसे से चल रहा है कराची के अंदर वफाकी हुकूमत का, वो अब तक मुकम्मल नहीं हो सका है। वो हमें वो भी उनसे वो मुकम्मल कराना है ताकि वो सिंध का के शहर कराची का एक बहुत बड़ा प्रोजेक्ट है जो कि नवाज शरीफ साहब के दौर में शुरू हुआ था 2014-15 में, और अब तक वो कंप्लीट नहीं हो सका। उस पर फंड्स का मसला है। इसके अलावा बहुत सारे दूसरे भी इश्यूज हैं। यहाँ पे सर्कुलर रेलवे की बहाली का मसला है, सुप्रीम कोर्ट ने उसका नोटिस दिया हुआ है, उस पर भी वफाकी हुकूमत की जानिब से पेशरफ्त इतनी ज्यादा नहीं थी। तो बहुत सारे इश्यूज हैं। तो आपको मैं यकीन दिलाऊं कि ना सिंध का पैसा हम वफाक में जाने देंगे, ना उनको उसका गलत इस्तेमाल होगा। सिंध का पैसा सिंध में इस्तेमाल होगा। और हम चाहेंगे कि वफाक जो है जिस तरह दूसरे सूबों में अपनी जो है तरक्याती स्कीमें चलाता है, सिंध में भी वही पैसा मिले, क्योंकि ये पैसा अवाम का पैसा है, चाहे वफाकी हुकूमत के पास है या सूबे का अवाम का। तो हम चाहते हैं कि सिंध को उसके हुकूक मिले, उसका हक मिले। तो इसके हवाले से चीफ मिनिस्टर साहब इसको लीड करते हैं और वो इसके हवाले से मीटिंग्स होती हैं। वो यहाँ दूसरा यहाँ आए थे, आज वज़ीर हाउस में मुलाकात भी हुई। लेकिन वकार वैदी साहब, असद उमर साहब ने जो प्रेस कॉन्फ्रेंस की थी उसमें तो कहा था कि कोई भी इसको लीड नहीं करेगा, जो भी वफाक के नुमाइंदे होंगे और सिंध के नुमाइंदे होंगे कोई भी इस कमेटी को लीड नहीं करेगा, सब बराबर होंगे। देखिए वो ठीक है बराबर होंगे, लेकिन चीफ मिनिस्टर जब सूबे में आएंगे तो चीफ मिनिस्टर की पोजीशन बड़ी होती है, हमेशा बड़ी होती है। तो यहाँ पे जो भी चीज होगी वो टेबल पे बैठ के डिस्कस होगी और आवाम के मफाद और सिंध के मफाद के खिलाफ सिंध हुकूमत कोई फैसला नहीं करेगी, मैं बता दूं आपको। अच्छा,
یہ ٹھیک ہے. شاہ محمود شاہ صاحب, وقار مہدی صاحب تو چوے پہ کہ خدشات وہ مناسب نہ اصا نہ سندھ جو پیسو جو سندھ جو نانو ہے وہ وفاق کے ڈینداسوں بلکہ کہ اصا آئینی اختیار وہ بھی اصا پان وٹ رکھنداسوں. یہ کمیٹی کا فقط ہی فقط یہ وفاق جا پروجیکٹس ان کے نگرانی کندی. تو پو اوہاں یہ مطالبو کیے پہ کیو تو یہ کو کمیٹی ہے یا سندھ کے ورانگے جو بنیادی سبب بن ہے؟ جڏहिं ॿोरा पे सुबिया त उठ पे रुना, उठनि खां पुछो तई छो पिया रहो, चई त इहो आख़िरकार मुंहिंजे कंध ते ईंदा. ॻाल्हि इहा आहे, सिधी सभा ते ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, इहा ॻाल्हि न आहे. पहिरीं किथे पाकिस्तान 73 जे आइन में किथे लिखी आहे कोऑर्डिनेशन कमेटी, किथे लिखी आहे सूबो सिंध, सूबे जे इलेक्टेड गवर्नमेंट पीपल्स पार्टी संदड़ पंहिंजे पेर ते पाण कुआड़ो पिया हणनि. सुवाल हीअ आहे त सिंध असेंबली ताज़ो हिकिड़ो करारदाद पास कयो आहे त को बि नओं सूबो कोन ठहंदो, न कराची वफ़ाक़ जे हवाले थींदी. इहो संदन रिज़र्वेशन जो अञा मक़सद कान सुकिया टाइप जा खरब कोन ॾठा आहिनि त हिननि जेको हिकदमि कोऑर्डिनेशन कमेटी. हाणे मां अर्ज़ु कयां साफ़, मां वकार मुंहिंजो भाउ, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, इहो ॻाल्हि कराची अलॻि जो मसइलो वफ़ाक़ जे हवाले अॼु कोन थियो आहे. कराची 1948 में बि अलॻि कयो वियो वफ़ाक़. ज़ोरी मर्कज़ जेको आहे वफ़ाक़ ज़ोरी मर्कज़ फुरी हुई. ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो रेज़िस्ट कयो, उन हुकूमत डिसमिस कई वई. ऐं ॻाल्हि इहा आहे कराची अलॻि कयो वियो. कराची रुॻी अलॻि सूबे खां कान पई थिए. सूबे खां कोन इहो आवाज़ु अचे थो करे कासिम तेली थो मुतालबो करे कराचीअ जो ख़ालिद जेको मक़बूल थो मुतालबो करे. सुवाल हीअ आहे त इन जे इलेक्टेड नुमाइंदा आहिनि. कराची में पाणी अचे, कराची मींहुं वसे त कराची अलॻि सूबो थींदो, या कराची खे जेको वफ़ाक़ जे हवाले कयो वेंदो. इहो गैर आइनी आहे, गैर क़ानूनी. ख़ुदि कॉन्स्टिट्यूशन में किथे बि को कमेटी करे के कोऑर्डिनेशन कमेटी 73 जे आइन किथे ज़िक्र ई कोन्हे. असीं त आइन जी बालादस्ती ते असीं त पीपल्स पार्टी मदद था करणु घुरो. तव्हां नुमाइंदा आहियो, सिंध जे इलेक्टेड नुमाइंदा. इहो कहिड़ो तव्हां जेको तमामु कमज़ोर मौक़ो वरितो आहे. तारीख़ तव्हांखे पंहिंजो पुछंदी. सुवाल हीअ आहे त तव्हां सिंध जे माण्हुनि सां एॾी वेसागाती छो था कयो? पहिरीं ॻाल्हि जेका इहा ॻाल्हि आहे त पोइ लाहौर में मींहुं पियो पए, लाहौर ॿुॾी वियो आहे. पोइ लाहौर में जेको आहे लाहौर जे अंदरि न को सुप्रीम कोर्ट खे लाहौर यादि आहे, न को जेको इमरान ख़ान खे लाहौर यादि आयो, न की उन्हनि कुवतनि खे. लाहौर जे अंदरि पोइ कोऑर्डिनेशन कमेटी ठाही न, लाहौर जे अंदरि पोइ हुकूमत हलाइनि, पोइ PMLN सां कोऑर्डिनेशन कमेटी ठाही. लाहौर जी नुमाइंदे पार्टी उहा आहे, ऐं पंजाब जी नुमाइंदे पार्टी वही क्वार्टी. बाक़ी अची कराची ऐं सिंधी एतिरा यतीम थिया आहिनि. सिंधी को असीं ग़ुलाम त न आहियूं. सिंध धरती असांजी माउ आहे. असीं पंहिंजी धरतीअ जी हिफ़ाज़त करे सिंध धरती इंच गैरतमंद क़ौम कोन ॾिठियूं. हीअ हिकिड़ी ॻाल्हि कई असांजे मां 7 साल तव्हांखे लिखी जो तारीख़ जो लफ़्ज़ मुंहिंजो लिखी छॾियो. हीअ सिर्फ़ु सूबे खां जुदा करण जी मुहिम न आहे, मर्कज़ जे हवाले करण न आहे. हीअ सिर्फ़ु जेको आहे सो सूबे सिंध खां जुदा करण सूबो न, कराची खे जुदा ममलिकत ठाहिण जी कोशिशि आहे. ऐं इहा बैन अक़वामी साज़िश आहे, बैन अक़वामी जी फरमाइश आहे. कराचीअ जे अंदरि बंदरगाह ते कंट्रोल करणो आहे. कराचीअ जे बंदरगाह ते कंट्रोल करे कराची ऐं सिंध जे माण्हुनि जी हक़ हुकूमरानी जी खसे. कराची इहो लफ़्ज़ कोन्हे, कराची सिंध जी दिलि इहो लफ़्ज़ चवण त को कोन्हे. कराचीअ जे अंदरि हथ चुरा बंदि थियणु खपे. यानी कराची और सिंध रोज़ आला पियो थो वञे. कराची और सिंध, कराची खां कश्मीर ताईं सिंध हिकु आहे. तारीख़ असीं क़ौम आहियूं. हज़ार असांजे मफ़तून थियासीं त कराची अंदरि 47 रुपया जी हुकूमत आई. मां अर्ज़ु थो कयां त तव्हां पंहिंजे मैंडेट ते त क़ाइमु रखो न. मूंखे यादि आहे तारीख़ जे शागिर्द जी हैसियत मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं वञी ठाहियो पियो वियो तॾहिं पीरज़ादे अब्दुल सत्तार उन वक़्तु वज़ीर आला इनकार कयो. जनाब GM सैद हुनखे पुछी छपरी अपोज़िशन लीडर जी हैसियत में हुनखे चयो मां तोसां गॾु सिंध खे कॾहिं वञो ठहणु न ॾिबो. हुन इहो तारीख़ किरदारु अदा कयो ऐं अयूब खोड़ी करे इनकार कयो. हुन डिसमिस थी वई गवर्नमेंट. मां सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां, ॿिटो निज़ाम कोन्हे, मुकमल सिंध धरतीअ मां क़तलु कयो वियो आहे. इहो जे विफ़ाक़ मुंहिंजो दोस्त आहे पंहिंजो वकार नंढो, मां अर्ज़ु कयां इहो त विफ़ाक़ इंतिज़ाम विफ़ाक़ जा मसइलनि विफ़ाक़ जे मसइलनि छा बाबा विफ़ाक़ ऐं सूबे जे दरमियान काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे, वञी उन में मसइला हल कयो. कोई कोऑर्डिनेशन आई न को गवर्नर हाउस जे अंदरि मीटिंग
इलेक्टेड गवर्नमेंट पीपल पार्टी जा कयो पोइ उन में कीअं त MQM में उन में कीअं त तहरीक इंसाफ़ जा मेंबर बि या ॼण त प्रैक्टिकली अमलनि जेका हुकूमत जेका आहे त तहरीक इंसाफ़ जी ऐं MQM जी ठही वई सिंध जे माण्हुनि जो मैंडेट खसियो हुयो सिंध जे माण्हुनि जी तौहीन कई वई आहे ठीक है शाह साहब बाबा असां सां गॾु ई रहिजो डॉक्टर साहब बाबा बि असां सां गॾु रहिजो हिते वठूं था नंढी साई खां पोइ वरी नाज़रीन ॻाल्हाईंदासूं त आख़िर छो हिन कोऑर्डिनेशन कमेटी जा नोटिफिकेशन आहिनि निकिता TORs न निकिता आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि जे ख़दशनि खे अञा ताईं हिन ते ख़दशा कहिड़ा आहिनि ऐं छो भला सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि जे ख़दशनि खे एड्रेस न पई करे नज़री प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं कोऑर्डिनेशन कमेटी जे हवाले सां के सिंधी माण्हुनि जा ख़दशा आहिनि ऐं उन ते जेका अॼु APC आहे उन ते डॉक्टर कादिर बख्शी साहब हाँ अवां सम्झो पिया जॾहिं त पीपल्स पार्टी इक़्तिदार जे लाइ या उनखे प्रेशर जे लाइ पंहिंजा के आइनी अख्तियार आहिनि उनखे सरेंडर कयो आहे ॿिए पासे पीपल्स पार्टी ख़ुदि जी इहा पोज़ीशन आहे त उहे चवनि पिया त कंहिं क़िस्म जो को सरेंडर न थियो आहे ऐं सिंध जी वधानियत ते असां जेको पहिरियां स्टैंड हो उहा अॼु बि इहो ई आहे तव्हां सम्झो पिया त पीपल्स पार्टी जो पहिरियां स्टैंड हो हाणे बि उहो साॻियो ई आहे जी डॉक्टर साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो वहाँ जी असद हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांखे यादि आहे त चीफ मिनिस्टर हाउस में APC सॾाई हुई 18 तरमीम जे मसइले ते हेलो जी 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 डॉक्टर साहब जंहिंमें असां सभु पार्टियूं वियासीं असां उन्हनि खे चयो त सॼी सिंध तव्हां सां हिन मसइले ते गॾु वफ़ाक़ जेकॾहिं 18 तरमीम ख़तमु करणु चाहे थो त असीं तव्हांजी मुकमल सपोर्ट कंदासीं पर इहो ज़रूरी आहे त तव्हां सिंध ते रहम खाओ सिंध में जेका करप्शन लुटमार NFC अवार्ड जा जेके पैसा अचनि था उन्हनि जो सिंध जे फलाह बहबूद लाइ इस्तेमालु करियो पंहिंजा महल ठाहिण लाइ इस्तेमालु न कयो त हाणे सवाल इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़े ॾींहं में 3 स्टैंड वरिता पहिरीं थियो हिकिड़े न्यूज़ एंकर ॻाल्हि ख़बर ब्रेक कई त कमेटी ठही वई आहे सिंध में क्राइसिस ख़तम थी विया बोरानी कैफ़ियत ख़तम थी वई मुर्तज़ा वाहब आयो उन चयो त हा कमेटी ठही वई नासिर शाह साहब आयो उन चयो त कमेटी ठही वई ॿिए ॾींहुं मुराद अली शाह 1.5 कलाक जी प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त का कमेटी कान्हे वरी ॿिए ॾींहुं ख़ुसूसी जहाज़ में 3 वज़ीर आला 2 वज़ीर वठी पाण सां ख़ुसूसी जहाज़ में इस्लामाबाद वियो ऐं वञी कोऑर्डिनेशन कमेटी ठाहियो ऐं कमेटी ठही त उन कमेटी जा TROs कहिड़ा हुआ कहिड़ा कम उन कमेटी खे सौंपियल आहिनि कहिड़ो मुआइदो थियो आहे इहो त पब्लिक कयो जॾहिं तव्हां शयूं लिकायो था हक़ीक़तूं लिकायो था माण्हुनि खां ऐं उनखे खुफ़िया रखण जी कोशिशि था कयो त इतां ई गड़बड़ शुरू थिए थी त माण्हुनि जे ज़हननि में गुमान ऐं शक वधनि था त आख़िरी खुफ़िया छो पियो रखियो वञे इन जे पोयां आख़िर छा मनसूबो आहे त इन जे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वफ़ाक़ सां थींदड़ ॻाल्हि ॿोल खे बजाए जो दॿे में दॿली करे बंदि करे खुलो पब्लिक करे हर माण्हू जी एक्सेस उन ताईं थियण ॾे ऐं ॿियो इहो त जेके बुनियाद तय थियनि था उहे बुनियाद ज़ाहिर ज़रूर आंदा वञनि हाणे अॼु जेका तव्हां जंहिं ॻाल्हि जो इज़हार कयो त मीटिंग थी पए त सॼो ॾींहुं लिकाईंदा रहिया मीटिंग में लिकाईंदा रहिया आख़िरी वक़्त में मञूं था ॻाल्हि ॿोल थी आहे त इहे सभु ॻाल्हियूं हिन ॻाल्हि ॾे निशानदेही कनि थियूं त का वॾे खां वॾी खुफ़िया तरीक़े जी गड़बड़ थिए पई मसलन असां मुशरफ जे ज़माने में इहे डिंगी ऐं भुंडार जेके ॾेट हुआ वो अमार कंपनी मुशरफ वठी आयो असां उन ते कमु करणु कोन ॾिनोसीं कंस्ट्रक्शन मशीनूं उन्हनि खे खणण ते मजबूर करे भॼाए छॾियोसीं कराची जा लोकल माण्हू तमामु एक्टिव थिया सामूंडी पट्टीअ माण्हू एक्टिव थिया असां सभु उते गॾु हुआसीं हाणे इमरान ख़ान ऐलान करे छॾियो त जेके बि आइलैंड ऐं ॿेट आहिनि असां जदीद तरीन शहर अॾियूं था हाणे जेकॾहिं इहे ज़मीनूं पीपल्स पार्टी अॻु में हिकिड़ो त कहर कयो वेठी आहे त बहरिया खे बग़ैर लेखे चोखे जे भुॻड़नि जी मुठ ते उन खलुनि ते ज़मीनूं ॾेई छॾियूं DHA खे ॾेई छॾियूं एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स फाउंडेशन खे ॾेई छॾियूं ऐं इन खां पोइ अलाह जे केतिरा जेके से तीसर टाउन ऐं MDA टाउन ठहिया आहिनि जंहिंमें असांजूं हज़ारे एकड़ ज़मीनूं वयूं हाणे जेके ॿेटनि ते शहर अॾण जी स्कीम थिए पई त इहे बि त पीपल्स पार्टी जेकॾहिं वफ़ाक़ खे इहे ज़मीनूं प्लेट में रखी ॾींदी त इहा सिंध सां सॼणाइप त कोन थींदी हिननि खे थी सघे थो 2-3 अरब रुपयनि जी कमीशन मिली वञे इन करे असांखे ख़तरो आहे त हीअ सॼी पट्टी जेका आहे हीअ रुॻो कराची जो इशू कोन्हे
कराची खां वठी ही ठटरो ऐं बदीन जी जेका सामूंडी पट्टी आहे इन खे मुस्तकिल तौर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। इन करे असां अॼु ऐलान कयो आहे, असांजी एपीसी ऐलान कयो आहे त असां मुस्तकिल बुनियादनि ते इन रज़नी जे ख़िलाफ़ जदोजहद कंदासीं। 13 सेप्टेम्बर ते कराची में सिंध बचायो कॉन्फ्रेंस थिए पई, जंहिंमें सॼी सिंध जा मुख़्तलिफ़ नुमाइंदा, वकील, शाइर, सिविल एक्टिविस्ट, सियासी समाजी तहरीक रखनि। जी जी, अच्छा शाहबूज़ शाह साहब, अब डॉक्टर कादिर मक्सी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन ते जी 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 शाह साहब, अव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो शाहबूज़ शाह साहब? अच्छा जी शाह साहब, जी डॉक्टर कादिर मक्सी साहब चए पियो त इहा हिकु कोऑर्डिनेशन कमेटी आहे, हाणे फ़क़ति सिंध कराची ताईं महदूद न हूंदी बल्कि इहा हिकु साहिली पट्टी आहे, इन ते बि उन जूं नज़रूं, तव्हां सम्झो पिया त इहा हाणे पंहिंजो दायरेकार जेको आहे उहो वधाईंदी? बिल्कुलु गैर आइनी कमु आहे, गैर आइनी गैर इख़लाक़ी आहे। मूंखे सम्झ में नथो पीपल्स पार्टी सिंध जे अवाम जी हक़ छो पे हथ जोड़ांदे करे। मूंखे यकीन आहे त ईअं कमु कोन कंदा। हाणे हिकिड़े तरफ़ एहतजाज था कनि, जलसा था कनि, जुलूस पिया कनि, कराची खे असीं कोन ॾियणु ॾींदा विफ़ाक़ जे हवाले, इहे पंहिंजे ख़ुदि वेठा कमु कनि। मां अर्ज़ु कयां त हीउ बिल्कुलु गैर आइनी हो, हीउ सिंध जे ख़िलाफ़ साज़िश आहे। मूं पहिरीं इहो चयो आहे बाबा जी कराची जो इशू आहे त लाहौर जो असांजो इशू आहे न, लाहौर सॼो पुॼी वियो, पाणीअ में को उते कोऑर्डिनेशन कमेटी ठाहियो न, उते बोलदार सां गॾु ठाहियो न, उते हिते इमरान ख़ान जेके नोट कोन्हे, का शइ कोन्हे, तहरीक कहिड़ी हैसियत एमकेएम जे सभु धराइनि ते मुतफ़िक़ आहिनि। हीउ सिंध जे हक़ जे ख़िलाफ़ आहे, हीउ मुंहिंजे सरज़मीन जे ख़िलाफ़ फ़ैसिलो आहे। मां सिंध जे माण्हुनि खे अपील कयां, हीअ एपीसी जी मामूली ॻाल्हि आहे। एपीसी डॉक्टर मंगशी सदाए तमामु वॾो कमु कयो आहे। हिन एपीसी में सभु सिंध जो नुमाइंदा जमाइतो आहिनि, चवनि था त हिननि खे मैंडेट कोन्हे, असांखे त चवनि असांखे वोट कोन्हे। असां तव्हांजे वोट जो तक़दुस लाइ निकिता आहियूं, तव्हां वोट जे माण्हुनि जो हथ जुड़ा न कयो। ठीक है। अच्छा डॉक्टर वकार मेहदी साहब, जो डॉक्टर कादिर मक्सी साहब ने अभी खदशात का इज़हार किया है कि ये कमेटी फ़कत कराची तक महदूद नहीं होगी, अब उनकी नज़रें जो हैं वो साहिली पट्टी पे हैं। एक तो आप ये बताइए कि वाकई क्या इस कमेटी का दायरेकार पूरी सिंध में, और दूसरा आप आखिर क्यों सिंध के लोगों के खदशात दूर नहीं कर रहे, आप उनकी अहमियत क्यों नहीं दे रहे कि अब तक किसी मिनिस्टर ने कोई प्रेस कॉन्फ्रेंस ही की होती जिसमें उन्होंने बताया होता कि इस कमेटी का मकसद क्या है और क्यों ये तमाम तर चीज़ें छुपाई जा रही हैं? देखिए जी, वज़ीर आला साहब ने एक भरपूर और एक मुदल्लल प्रेस कॉन्फ्रेंस में तो कर दी 4 दिन पहले, उन्होंने वजाहत कर दी इस कमेटी के या इस राब्ते के हवाले से सारा कर चुके हैं वो। और नासिर शाह साहब ने तो आज भी जो है ये मीटिंग के बाद बताया है कि किस उमूर पे बातचीत चली है, किस उमूर पे बातचीत हुई है। तो मैंने पहले कहा कि जो खदशात हैं सिंध गवर्नमेंट के, वो खदशात जो हैं वो अवाम के जो खदशात हैं वो बिल्कुल हवाले से हुकूमत सिंध जो है इसकी वजाहत कर चुकी है, तरदीद कर चुकी है कि ऐसा कोई फैसला, ऐसी कोई चीज नहीं है जो कि मावराए आइन होगी। हम ऐसे कोई भी के खिलाफ काम नहीं करने देंगे। मैंने आपसे कहा कि जो फेडरल फंडेड प्रोजेक्ट होते हैं पूरे सूबे के, उस पे हम उनसे कहेंगे कि जो वो हमारे तेजी से मुकम्मल किए जाएं। वो प्रोजेक्ट शुरू करते हैं, थोड़ा पैसा रखते हैं, काम रुक जाता है। आप ये देखिए कि आपके सामने खुद है, जाम शोरो 7 रोड कब से ज़ेर तामीर है। अच्छा, वो पंजाब में या दूसरी सूबों में प्रोजेक्ट तेजी से मुकम्मल हो जाते हैं, लेकिन जाम शोरो 7 रोड जो है वो आज इसको 4था साल है, उसकी रफ्तार इतनी स्लो है कि उस पर पैसा नहीं रखती है फेडरल गवर्नमेंट। तो अगर हम उनसे कहें कि इससे पैसा ज्यादा रखें, तेज काम करें, तो क्या ये सिंध के मफाद के खिलाफ काम है? अच्छा चलिए, सिंध के मफाद के खिलाफ तो काम नहीं हुआ ना, ये आवाम के मफाद के अंदर के लिए काम हुआ कि कोई प्रोजेक्ट तेजी से मुकम्मल हो ताकि लोगों को बेहतर सहूलत मिल सके, सफरी सहूलतें। ठीक है। अच्छा दोस्तों साईं, एक डॉक्टर कादिर मक्सी पॉइंट रेज़ कयो आहे त ये कमेटी फ़क़ति कम कराची ताईं महदूद न हूंदो, बल्कि हाणे हिन जो अॻियों स्टेप जेका असांजी साहिली पट्टी आहे उन ते हिननि जूं नज़रूं। तव्हां सम्झो पिया त वाकई छा इहे कमु रुगो कराची ताईं महदूद न हूंदो, असांजी जेका बाक़ी सिंध आहे उन ते बि हिन जूं नज़रूं हूंदियूं? मुंहिंजी इंफॉर्मेशन जेका आहे जी उहा आहे त ही ग्वादर खां वठी केटी बंदर ताईं हीउ सॼो समुंड जेको आहे CPEC में हिननि शामिलु कयो आहे, ऐं CPEC अथॉरिटी
ऐं मॉनिटर कंदे अच्छा। टिंगी ऐं बुंडाड़ ॿिए टे जिन ते वॾी सिंधी माण्हुनि तहरीक हलाई उन्हनि वज़ीर अज़म ऐलान कयो आहे त असीं हुते शहर पिया आबाद कयूं केटी बंदर जेको आहे उनखे हिननि प्रोजेक्ट में शामिलु कयो आहे टूरिज़म लाइ हिकिड़ो कयो अथनि कुंड मलीर खे ऐं हिकिड़ो हीउ कयो अथनि उनजे वेबसाइट ते पियल आहे सीपेक वारे जेके था प्रोजेक्ट्स आहिनि तंहिं करे कराची ते उन्हनि जी नज़र आहे कि कमेटी हिकिड़ी स्टार्ट आहे मुदाख़लत आहे सूबाई इलेक्टेड हुकूमत खे वधीक कमज़ोर करे उनखां फ़ैसिला वठण जी बुनियादी तौर जो सॼे कराची जे साहिल ते केटी बंदर खां वठी तव्हांजो बलूचिस्तान जो साहिल ऐं सिंध जो साहिल ऐं मुंहिंजा शहर मुंहिंजा बंदरगाह इहे सभु अॻियां हली हिकिड़े इदारे जे हुन में कंट्रोल में वठंदा हुन त हीउ कमु कनि था पिया ऐं अॻियां हली पोइ उनखे हीउ मॉनिटर सूबाई हुकूमतूं न कंदियूं बलूचिस्तान जो को बि अख़्तियार न हूंदो ग्वादर ते ऐं बाक़ी जेके इदारा आहिनि उन ते वेंदे कुंड मलीर जे तफ़री माग ते उनजो कंट्रोल न हूंदो केटी बंदर कराची ताईं सभिनि जा कंट्रोल सीपेक अथॉरिटी वटि हूंदा ऐं उन्हनि में हिननि खां कमु वरितो पियो वञे हीअ रुॻो खुरम शेर ज़मा जी का ख़्वाहिश कोन्हे हलीम आदिल शेख जी ख़्वाहिश कोन्हे डॉक्टर कादिर मक्सी साहिबु ॻाल्हि पियो करे पोइ सिंध वटि कहिड़ो ऑप्शन कहिड़ा हूंदा सिंध छा कंदी आइनी तौर ते उन वटि अख़्तियार जाम आहिनि आइन तव्हांखे इजाज़त ॾिए थो हाणे तव्हां पॉलिटिकली तौर उन सॼी शइ जो पंहिंजो इदारनि जे अंदरि वेही केस कीअं विड़ी सघो था पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे वोटरनि खे पंहिंजे माण्हुनि खे गॾु वठी जेके माण्हू तव्हांजा सपोर्टर आहिनि सॼे पाकिस्तान में आहिनि सिंध में आहिनि ऐं ॿियूं जेके डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि जेके सूबाई ॿुधायो इन तमामु त सूरत हाल में अगरि सिंध हुकूमत पीपल्स पार्टी राज़ी बि थी वञे त छा सिंध जा माण्हू हिन खे क़बूल कंदा आउं सम्झो न कंदा सिंध माण्हू ॾिसो बेटो निज़ाम पीपल्स पार्टी आंदो केॾो वॾो रिएक्शन थियो खोड़ फ़ैसिला सिंध अरबाब रहीम जे दौर में मुख़्तलिफ़ वक़्तनि कयो माण्हू सिंध जो माण्हू पंहिंजी धरती जे हवाले सां शहरनि जे हवाले सां इंतिहाई हिसास आहे सॼे पाकिस्तान जे अंदरि सभिनी खां वधीक जेको हिसास मामिलो थिए थो उहो सिंध जो थिए थो तॾहिं करे सिंध जो मामिलो हिन लाइ अॻियां हली इलाही ख़राबु नथी ॾींदो वॾी महिरबानी दोदो चांडियो साहिबु डॉक्टर कादिर मक्सी साहिबु वकार मेहदी साहिबु शाह मोहम्मद शाह साहिबु मां चवंदुमि मौजूद महिमाननि असांखे वक़्तु ॾिनो नाज़रीन नवां ॻाल्हियूं ॿुधियूं चवंदुमि मौजूद महिमाननि जूं आख़िर में दोदो चांडियो साहिबु हिकु ॻाल्हि कई आहे त हीअ हाणे केटी बंदर खां वठी ग्वादर ताईं हिकु पूरो प्रोजेक्ट आहे इहो साहिली पटी वारो ऐं उहो इहा कोऑर्डिनेशन कमेटी अॻिते हली इनखे बि ॾिसंदी हाणे फ़ैसिलो आवाम खे करिणो आहे त आवाम कहिड़े पासे थी बीहे इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही।